अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। पीपल्स पार्टी ऐं पीडीआई जो सिंध में मार्च जारी आहे, जिते अॼु पीपी जो मार्च सखर पहुचंदो त उते ई पीटीआई जो लॉन्ग मार्च अॼु नवाब शाह पहुचंदो। पीपल्स पार्टी खे सॼी सिंध मां भरपूर मोट मिली रही आहे, जॾहिं त ॿिए पासे पीटीआई जो पीपल्स पार्टी ख़िलाफ़ लॉन्ग मार्च नाकाम नज़र अची रहियो आहे। 14 सालनि खां सिंध में हुकूमत कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़िलाफ़ का बि ताक़तवर मुख़ालिफ़ दुर सिंध में नज़र नथी अचे। सिंध में पीपल्स पार्टीअ जे अवामी मार्च में अवाम जी भरपूर शिरकत बि नज़र अची रही आहे। सिंध में पीपल्स पार्टी जे 14 सालनि जी कारकर्दगीअ ते नज़र विझबी त उहा वाज़ तौर ते मायूस कुन रही आहे। जिन जिन शहरनि मां ही मार्च गुज़रियो आहे, उन्हनि शहरनि जी हालत अॼु बि बदतर आहे। सिंध में अॼु बि कबीलाई झेड़नि सबबि 11 माण्हू मारिजी चुका आहिनि, जॾहिं त सिंध में सरकारी अस्पताल अॼु बि गैर फ़ाल आहिनि। सरकारी ऑफिसुनि में मुतबादिल निज़ाम जुड़ियल आहे, जेको कंहिं वॾेरे सरदार चूंडियल नुमाइंदे या कंहिं ताक़तवर जे फ़ोन खां सवाइ कम बि नथो करे। सिंध में जाइज़ कम जी रिश्वत खां सवाइ नथो थिए, जॾहिं त 2022 में बि सिंध अंदरि सरदारनि, वॾेरनि, पीरनि, मीरनि, आम माण्हुनि खे ग़ुलाम बणाए रखियो आहे। सिंध में आम माण्हुनि ऐं सियासी अॻुवाणनि तोड़े कामुरनि जा चेहरा वाज़ कहाणी ॿुधाइनि था त ॿिए पासे अवाम किथे बीठल आहे ऐं चूंडियल नुमाइंदा किथे बीठल आहिनि, उहो बि वाज़ तौर ते नज़र अची रहियो आहे। सॼे मुल्क अंदरि हुकूमतुनि जी तब्दीली थिए थी, पर सिंध अंदरि मुतबादिल सियासी पार्टी मौजूदु नाहे। बेटनि ते कब्ज़े जी एनओसी कंहिं ॾिनी? बैरिया टाउन जी ज़मीन तोड़े कराची खां हैदराबाद ताईं ज़मीनूं धारनि खे कंहिं ॾिनियूं? कंहिं सूबे अंदरि लखें धारिया आबाद कया? कंहिं सिंध में मुतबादिल करप्शन जो निज़ाम क़ाइमु कयो आहे? केरु सिंध में आम माण्हुनि खे अॼु बि ग़ुलाम बणाए वेठल आहे, जॾहिं त कंहिं सिंध अंदरि मैरिज जी तबाही कई आहे? कंहिं पैसनि एवज़ नौकरियूं विकिणियूं आहिनि, जॾहिं त कंहिं भाण ब्लैक ते विकिरो करायो ऐं कंहिं उन जी कमीशन खाधी आहे? केरु तालीमी इदारनि खे तबाह करण में मुलविस आहे? कंहिं नवाब वली मोहम्मद में भंडनि खे मारायो? केरु अॼु जे दौर में बि कबीलाई झेड़नि में मुलविस आहे? केरु पुलिस जो सियासी इस्तेमालु करे रहियो आहे? केरु धरती जे उसूलकन वारसनि खे माराए ऐं धारियुनि सां गॾु बीठल आहे? अरिड़हीं तरमीम बाद इख़्तियार मिलण बाद छा सिंध में हिकु बि मॉडल शहर मौजूदु आहे? छा सिंध में हिकु बि मॉडल यूनिवर्सिटी आहे? छा सिंध में हिकु बि मॉडल अस्पताल आहे? छा सिंध में हिकु बि मॉडल स्कूल मौजूदु आहे? छा हिकु बि अहिड़ो इदारो सिंध अंदरि मौजूदु आहे जेको शफ़ाफ़ हुजे? अगरि नाहे त उनजो ज़िम्मेवार केरु आहे? अरिड़हीं तरमीम बाद सभई इदारा सूबाई हुकूमत वटि मौजूदु आहिनि, उन बाद बि कारकर्दगी कहिड़ी आहे? सिंध मुल्क जो उहो वाहिद सूबो आहे जिते इलेक्शन सियासत में बि पीपल्स पार्टी खां सवाइ का बि सियासी पार्टी 3 टेन्यूअर दौरान नाहे अची सघी, जॾहिं त बलूचिस्तान, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा में हर इलेक्शन में नई सियासी जमात साम्हूं अचे थी। सिंध में जेका हिन वक़्तु सूरतहाल नज़र अची रही आहे, उहा वाज़ तौर ते इहो ॿुधाए थी त हिन वक़्तु ताईं सूबाई हुकूमत जी कारकर्दगी बहितर नाहे रही। कहिड़ो सबबु आहे जो हिन वक़्तु ताईं पीपल्स पार्टी सूबे अंदरि कारकर्दगी नाहे ॾेखारे सघी, जॾहिं त ॿिए पासे पीपल्स पार्टी वाज़ तौर ते सहूलियतकारी वारो किरदारु अदा करे रही आहे। हिन वक़्तु पीपल्स पार्टी जे मार्च में मुसलसिल इमरान ख़ान जी सरकार ते तनक़ीद थी रही आहे, पर सूबे अंदरि पीपल्स पार्टी छा कयो आहे या कहिड़ी कारकर्दगी रही आहे, उनजो को बि ज़िक्र नथो थिए। जॾहिं त साॻिए तरीक़े सां ॿिए पासे पीटीआई जे मार्च खे बि सिंध जे अवाम पारां रद्द कयो वियो आहे ऐं उन में बि मुख़्तलिफ़ शहरनि अंदरि वाज़ तौर ते इहो नज़र आयो त पीटीआई जा अॻुवाण ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब कंदा रहिया, अवाम पारां शिरकत न कई वई आहे। जॾहिं त ॿिए पासे पीटीआई जे मार्च मां अक्सर अॻुवाण वापसि पिणु हली विया आहिनि, जॾहिं त पीटीआई सरकार बि 3.5 सालनि दौरान ख़ासि तौर ते सिंध जे अवाम खे मायूस कयो आहे। पीटीआई सरकार खे 2018 जे चूंडुनि में सिंध जे अवाम पारां वोट ॾिनो हुयो। इहो ई सबबु हो जो सिंध अंदरि पीटीआई सरकार ॿियो नंबर वॾी पार्टी आहे, अपोज़िशन में वेठल आहे, पर उन दौरान जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान जो रवैयो सिंध ॾांहुं रहियो, उहो वाज़ तौर ते इहो ॿुधाए थो त पीटीआई बि एमकेएम वारे लाइ अमल ते कमु करे रही आहे। गुज़िरियल साल बि वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध अंदरि अची अरिड़हीं तरमीम ख़िलाफ़ ॻाल्हाए हो। बेटनि ते ज़ोरी कब्ज़े जी कोशिश वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां कई वई हुई ऐं उन समेत जेके वसीलनि जी फुरलुट आहे, उन में बि पीटीआई सरकार अॻियां नज़र अचे थी। इहो ई सबबु आहे जो पीटीआई सरकार खे बि सिंध जे अवाम पारां रद्द कयो वियो आहे। पाण इन सॼी सूरतहाल बाबति प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे सीनियर तजज़ियानिगार आहिनि, कानूनी माहिर आहिनि, मोहतरम जनाब शुआब ओस्तो साहब। अस्सलाम वालेकुम। शाह साहब, वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ॿुधाइजो हिन वक़्तु जेका सूरतहाल असांखे सिंध अंदरि नज़र अचे थी, ज़ाहिर आहे हिकु पासे जे सूरतहाल खे ॾिसिजे त 14 सालनि खां पीपल्स पार्टी जी सिंध अंदरि हुकूमत आहे, कानून जी हुकुमरानी खां वेंदे, बुनियादी सहूलियतुनि खां वेंदे ऐं जेके अवाम खे डिलीवर करण में जिते हीअ हुकूमत नाकाम रही आहे, साॻिए वक़्त में असांखे वसीला बि धारियुनि खे ॾियण में हीअ हुकूमत असांखे मुलविस नज़र आई आहे।
पर असांखे हिन वक़्तु बि इहो नज़र अचे पियो त सिंध में का ताक़तवर अपोज़िशन मौजूदु न आहे ऐं पीपल्स पार्टी खे भरपूर रेस्पॉन्स मिले पियो सॼी सिंध मां। साईं ॾिसो, मूंखे बि हाणे तमामु घणो अरसो थी वियो आहे हिन सियासी जेको असांजो हिकिड़ो माहौल रहियो आहे उनजो मुशाहिदो कंदे हे हिकिड़ो नओं हिननि ट्रेंड पैदा कयो आहे असांजे हुकुमराननि। त तारीख़ में असां ईअं ॾिठो आहे त माण्हू आम माण्हू ऐं सतायल माण्हू जेको आहे उहो निकिरे थो हुकुमराननि जे ख़िलाफ़ ऐं उन में जेके उन्हनि जा मुतालबा आहिनि उन्हनि जी पूराईअ लाइ जदोजहदूं करे। हे हिकिड़ो नओं असांजे शुरफा तबिको जेको हिकिड़ो तमामु ख़तरनाक क़िस्म जो करप्ट तरीन जेको असांजो लीड क्लास आहे उन्हनि हिकिड़ो नओं इहो हाणे तरीक़ो ईजाद कयो आहे गुज़िरियल कुझु सालनि खां, बजाए जो माण्हू निकिरनि ऐं माण्हू हुकुमराननि जी नालाइकी करप्शन ऐं जेको बद इंतिज़ामी आहे उनखे वाखो कनि ऐं माण्हुनि में हिकिड़ो गुस्सो पैदा थिए, माण्हू उनजो इज़हार कनि, हे पाण निकिरनि था ऐं हिक ॿिए जे ख़िलाफ़ माण्हुनि खे इस्तेमालु था कनि। क़बाइली सियासत जो हिननि हिकिड़ो रंग ॾेई छॾियो आहे असांजी सियासत खे। हिननि असांजी सियासत खे ट्राइबल करे छॾियो आहे। इमरान ख़ान जी जेको कबीलो आहे उहो निकितो आहे पीपल्स पार्टीअ जे लीडरनि जे ख़िलाफ़ ऐं पीपल्स पार्टीअ जो कबीलो जेको आहे उहो निकितो आहे इमरान ख़ान जे लीडरनि जे ख़िलाफ़। आम माण्हू न त पीपल्स पार्टीअ में जेका हिकिड़ी आम माण्हू जी जेका हिकिड़ी शिरकत हूंदी आहे जंहिंमें माण्हू वाकई पंहिंजे दिलि सां पंहिंजे हिकिड़े जज़्बे सां निकिरंदो आहे जेको MRD जी मूवमेंट में ॾिठोसीं। हुन खां पोइ बि काफ़ी तहरीकूं हलियूं या असां कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियूं त सिंध जे कुझु मसइलनि ते माण्हू निकिरी पवंदा आहिनि। उहो बेटनि जो मसइलो हुयो, बेरिया जो मसइलो हुयो, तव्हां ॾिठो त माण्हू निकिरी आया ॿाहिरि। तादाद खणी घणी न हुई छाकाणि त माण्हुनि वटि वसीला कोन वीचारनि वटि, पर हिननि खे वसीलनि हूंदे बि तव्हां ॾिसो त घणा माण्हू कढी सघी आहे पीपल्स पार्टी। हालांकि हर इलाइक़े में हिननि जो MPA आहे, हर इलाइक़े में हिननि जो MNA आहे, हर इलाइक़े में हिननि जो कामोड़ो आहे। उनजे बावजूदि तव्हां ॾिसो त सही त हालत छा आहे हिननि जी। साॻी सूरत हाल PTI जी आहे। PTI बि जेके हिन जा मुरीदनि जा इलाइक़ा आहिनि, शाह मोहम्मद कुरैशी जा जेके मुरीद आहिनि जिन इलाइक़नि में उते त ॿ टे माण्हू कढी सघिया, या जिते हिननि जा भोतार आहिनि उते ॿ टे माण्हू वीचारा निकिता। बाक़ी त आम सिंध जो माण्हू त जेको आहे सो मुकमिल तौर ते हिननि सां को वास्तो ई कोन थो रखे। उनजो त हिन सॼे सियासत जे हिन जेको इहो नाटक मंडली आहे जेका हिननि या हणी आहे सिंध में या पाकिस्तान पूरे में हाणे पीपल्स पार्टी हणण थी वञे त उते फनकारी आहे। उनमें सिर्फ़ु एतिरो मुक़ाबिलो करिणो आहे त केरु सुठो फनकार आहे, केरु सुठो ॻाल्हाए थो, केरु सुठो माण्हू खे एंटरटेन थो करे, ॿियनि खे टारगेट करे, ॿियनि जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो मज़ाक़ा खेज़ अंदाज़ में उन्हनि खे रिडिक्यूल करे। हिते हिकु तरफ़ माण्हुनि जी ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, बेरोज़गारी अलाए किथे वञी पुॻी आहे, बीमारियूं अलाए किथे वञी पुॻियूं आहिनि ऐं माण्हुनि में वीचारनि ॿारनि खे पढ़ाइण लाइ हाणे एतिरो कोन्हे कि ॿारनि खे स्कूल मोकिले सघनि, इस्पतालुनि में जेको आहे माण्हू इलाज कोन था कराए सघनि। हिकिड़ो अजीब क़िस्म जो दौर अची वियो आहे, माण्हू ख़ुदकुशियूं था कनि, ॿार था विकिणनि ऐं हे जेको आहे मज़ाहिया प्रोग्राम तव्हां हिनजी तकरीबूं त ॿुधो। मूंखे यकीन कयो त इंतिहाई अफ़सोस त छा मूंखे इंतिहाई कर्ब थो महसूसु थिए जॾहिं मां तकीरां थो ॾिसां सुडान जंहिंमें हिकिड़ो वाहियात पणी हद ताईं जेको रवैयो आहे ॿिन्ही जे तरफ़ां त यानी मज़ाक़ा खेज़ अंदाज़ में हिक ॿिए ते टोंकूं करणु, का संजीदगी कोन्हे, को माण्हुनि सां का माण्हुनि जे पीड़ा खे जेको आहे सो उन्हनि खे उनजो इज़हार जेको असांखे शाह साहब बिल्कुलु जीअं अवां चओ पिया ज़ाहिर जेका सूरत हाल असांखे हिन वक़्तु नज़र अचे पई, परफॉर्मेंस जो जेसिताईं बुनियादु आहे उते त को जवाबु ॾियण लाइ तयारु न आहे ऐं ज़ाहिर PTI जे बि पासे जे ॾिसिजे त उहा 3.5 सालनि में जहिड़े तरीक़े सां PTI अवाम जो जीअण जंजाल कयो आहे, करप्शन जा नवां रिकॉर्ड तोड़े जो मईशत जे हवाले सां जेका नाकामी नज़र अचे थी उहा वाज़ह आहे। सिंध अंदरि ख़ासि तौर ते जेका सूरत हाल असांखे नज़र आई आहे गुज़िरियल 14 सालनि खां,
इन वक़्त में जॾहिं पीपल्स पार्टी जो मार्च हले पियो अॻिते ऐं सखर खां पोइ घोटकी पहुचंदो उन दौरान बि असां ॾिसूं था कराची खां निकिरंदे हिकु हिकु शहर में वॾे तइदाद में माण्हुनि पारां पीपल्स पार्टी जो इस्तक़बाल कयो पियो वञे। अवां छा पिया सम्झो बुनियादी तौर ते सियासत खे रखियो ई नॉन इशूज़ पॉलिटिक्स लाइ वियो आहे, जीअं अवां ज़िक्र कयो पिए पंहिंजी राय में बि, या अवां सम्झो पिया त ख़ासि तौर ते सिंध में जेका सूरत हाल आहे, छो त असां ॿिए हंधि ॾिसूं था ॿियनि सूबनि में हुकूमतूं तब्दील थियनि थियूं, ताक़तवर अपोज़िशन हुजे थी, पर हिते त वाज़िह तौर ते इहो महसूसु थिए थो त ॼण मैदान ख़ाली छॾियो वियो आहे पीपल्स पार्टी लाइ। त ॾिसो, तव्हां मूंखे इहो ॿुधायो, तव्हांजे सवाल जो मां जवाबु ॾियां थो। हिन खां पहिरियों तव्हां इहो ॾिसो केॾो वॾो अलमियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जॾहिं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां, ॻोठनि मां, रस्तनि तां गुज़रे थो, हुनखे सिंध जी हालति नथी नज़र अचे। हुनखे इन ॻाल्हि जो अहसासु कोन थो थिए त जेको आहे मां जंहिं रोडनि तां लंघां थो, जंहिं ॻोठनि मां लंघां थो, जंहिं शहरनि मां लंघां थो, तव्हांजे माण्हुनि जी छा हालति आहे। ऐं कहिड़े, मूंखे त चवंदे बि इहो थोरो थिए थो त कहिड़े मुंहं सां तव्हां तनक़ीद था कयो इमरान ख़ान ते। इमरान ख़ान नाकाम सियासतदान आहे, हुन महांगाई करे छॾी आहे, हुन हे करे छॾी आहे, बिल्कुलु असां चऊं था, पर तव्हां पहिरियों पंहिंजो त हाल ॾिसो। इमरान ख़ान 15 साल सिंध ते हुकूमत कोन कई आहे। हाणे इमरान ख़ान जो सिंध ते ज़ीरो असरु आहे, वधि में वधि कराची में 2 सीटूं खयूं हुन। तव्हां जंहिं शहर मां गुज़रो था, जंहिं ॻोठ मां गुज़रो था, तव्हां उनजी हालति बि ॾिसो। तव्हांखे इस्लामाबाद वञण खां पहिरियों तव्हांखे हुन ॻोठ जो जी तक़दीर त बदिलायो। तव्हां ॾिसो त सही, हुते ॿारड़ा वीचारा शब्द इहो ई मामिलो आहे। ज़ाहिरा जॾहिं असांखे नज़र अचे थो अहिड़ी सूरत हाल, उन बावजूद बि इस्तक़बाल थियनि था, इलेक्शन में नतीजा पीपल्स पार्टी जे फेवर में अचनि था, इन जो बुनियादी तौर ते कारण कहिड़ो पिया सम्झो अवां? साईं ॾिसो, उनजी वजह इहा ई आहे त जेके जेके स्टेक होल्डर्स आहिनि, जेके हिन वक़्तु मुल्क खे हलाइनि था, उन्हनि सभिनी जी ॿधी आहे पाण में। तव्हां ॾिसो न, हिन वक़्तु 18th अमेंडमेंट खां पोइ हिननि खे सूबा बिल्कुलु मुकमिल तौर ते आज़ादु थी वियो मिली विया आहिनि। फेडरल गवर्नमेंट जो को असरु सूबा आहे ई कोन सूबनि में। इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। ऐं जेकॾहिं सूबे में तव्हां जेके सूबे जा लख सरदार आहिनि उन्हनि सां गॾिजी वञो, बजाए तव्हां माण्हुनि खे बगड़नि खां बचाइण जे तव्हां बगड़नि सां शामिल थी वञो, त पोइ मूंखे ॿुधायो त छा हशर थींदो। 15 सालनि खां वठी ज़रदारी डॉक्ट्रिन जेका आहे, ज़रदारी डॉक्ट्रिन इहा ई आहे त जेको हिते ॾाढो ऐं जेको हिते जंहिंजी का न्यूसेंस आहे, जंहिं वटि को डंडो आहे, जंहिं वटि को थोरो घणो असर रसूख़ आहे, उनखे तव्हां पीपल्स पार्टी में शामिल कयो ऐं उनजे असर रसूख़ खे वधायो, उनखे तव्हां मज़बूत कयो ऐं पोइ उनजे असर रसूख़ खे उनखे मज़बूत करण खां पोइ पंहिंजे लाइ इस्तेमालु कयो। दुनिया में जेके फरसूदा निज़ाम जेके हूंदा आहिनि, उनमें जेके प्रोग्रेसिव पार्टीज़ हूंदियूं आहिनि, उन्हनि फरसूदा असरनि खे, इहे फ्यूडलिज़म खे, न सरदारीअ खे, न बिरादरीअ खे, न पीरी बुरीदीअ खे ख़तमु कंदियूं आहिनि। पॉलिटिकल पार्टीअ जो कमु छा हूंदो आहे त समाज खे तब्दील कजे, समाज खे बहितर कजे, समाज में हर माण्हूअ खे जेको उन्हनि जो बुनियादी हक़ आहे, इज़त नफ़्स, उन्हनि जी नौकिरी, उन्हनि जो ॿारनि जो मुस्तक़बिल, उन्हनि जी पंहिंजी जेका माली ज़िंदगी आहे उनखे बहितर कजे, रोज़ जे बुनियाद ते उन्हनि जी स्ट्रगल कजे, उनखे रोज़ उन्हनि खे कल्ह खां अॼु बहितर कजे। हिते छा थो थिए? हिते त तव्हां छा कयो, उन्हनि खे अञा पोइते कयो, उन्हनि खे कमज़ोर कयो, उन्हनि खे अञा महकूम बणायो, उन्हनि खे अञा तव्हां वॾेरनि जे पेरनि में वञी विहारियो ऐं उन खां पोइ पाण वेठा आहिनि एस्टेब्लिशमेंट जे पेरनि में। मूंखे त यकीन कयो त हिकिड़ी एॾी अज़ियत महसूस थी थिए जॾहिं मां ॾिसां थो तमाशा इहे मार्चनि जा। तव्हां कब्रिस्ताननि में बिही छा जेको आहे सो क़ौमी तराना ॻाईंदा आहियो छा, या कब्रिस्ताननि में तव्हां वेही जेको आहे सो म्यूज़िकल कंसर्ट्स कंदा आहियो छा? सिंध हिन वक़्तु कब्रिस्तान बणाए छॾियो आहे। कंहिं माण्हूअ जे मुंहं ते तव्हांखे मुल्क नज़र अचे थी? तव्हांखे ग़रीब माण्हू सां ॻाल्हाए त ॾिसो, तव्हां हुन खां पुछो त सही त हुनजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। हे त हिकिड़ो तमाशो था कनि। पहिरियों त असांखे हिननि जेको आहे सो महकूम बणाए छॾियो आहे वॾेरनि जो ऐं भोतारनि जो, बेरोज़गार ऐं बीमार ऐं असांखे बदहाल बणायो अथऊं ऐं उनखां पोइ हाणे वरी असांखे था चवनि त नारा हणो, असां तव्हांजा लीडर आहियूं, तव्हां असांखे चओ ज़िंदाबाद। मज़ाक आहे हे त असांजी, मां सम्झां थो त हिकिड़ी तहक़ीर आहे, हिकिड़ी दिलत आहे जेका असांजे मथां जेको आहे सो मरण जी कोशिशि था कनि।
असांजी बेइज़ती आहे असांजे मुआशरे में जेको इंसानु वीचारो अॼु बि पंहिंजी मज़दूरी करे थो जंहिंजी ज़िंदगी में हुननि जो को रोल कोन्हे हिकिड़े आम माण्हूअ जी ज़िंदगी में हुननि जो छा रोल आहे 15 साल थिया आहिनि पीपल्स पार्टीअ खे आम माण्हू जी ज़िंदगी में कहिड़ी बहितरी आणी आहे ॿुधायो छा हुनखे मिलियो पर शौब साहब जेका सूरत-हाल असां ॾिसूं पिया ज़ाहिर जीअं अवां निशानदेही कई जे सूरत-हाल जी हिन वक़्तु जॾहिं असां ग्राउंड ते जेका सूरत-हाल आहे उन में जॾहिं तस्वीरूं असां ॾिसूं था उन में वाज़े तौर ते फ़र्क़ु नज़र अचे थो उन्हनि माण्हुनि में बि फ़र्क़ु नज़र अचे थो जेके कुझु साल अॻु पीपल्स पार्टी में आया या जेको हिकु मिडिल क्लास जो तबिको असांखे नज़र ईंदो हो जेको पार्टियुनि में हो पीपल्स पार्टी में ख़ासि तौर ते उहो अॼु किथे वञी पहुतो आहे ऐं अवाम जी हालत बि असां वाज़े तौर ते ॾिसूं पिया हिन वक़्तु जेका सूरत-हाल नज़र अचे थी जॾहिं को तारुक थिए थो कंहिं बि मामले ते असां नवाब वली मोहम्मद वारे इशू ते ॾिठोसीं बैरिया टाउन वारे मामले ते ॾिठोसीं बेटनि जी स्ट्रगल में ॾिठोसीं नाज़िम जोखियो वारे मामले ते ॾिठोसीं त सॼी सिंध हिकु पासे थी असांखे बि नज़र आई पर जॾहिं इन क़िस्म जा मामला थियनि था त उनमें अक्सरियत जेका माण्हुनि जी नज़र ते अचे थी उहा सूबाई हुकूमत सां पीपल्स पार्टी सां गॾु बीठे नज़र अचे थी छा सम्झो पिया त इहो जेको मुफ़ादनि जे वर चढ़ियल हिन वक़्तु सूरत-हाल आहे जेको साज़िश तहत नंढनि नंढनि मुफ़ादनि तहत ख़रीद करण जो जेको सिलसिलो आहे उन करे ई इहे सभु शयूं पैदा थियनि थियूं साईं ॾिसो हिन में कहिड़ी का रॉकेट साइंस आहे जेको मां तव्हांखे सम्झायां मां तव्हांखे जीअं गुज़ारिश कई न त हिन वक़्तु हिकिड़ी ॿधी थी वई आहे हिकिड़ो मर्जर थियो आहे जेके बि असां वटि जिन वटि बि जीअं मां गुज़ारिश कई त को सियासी समाजी असर आहे ऐं सिंध जी सियासत इहा ई आहे त उन्हनि खे ॿारहड़ीअ में ख़ासि तौर ते उन्हनि सभिनी खे ज़रदारी डॉक्ट्रिन जे तहत सभिनी खे गॾु कयो वियो आहे जेको बि बदमाश आहे जेको बि फुरलुट करण जो माहिर आहे जेको करप्ट कामोरो आहे जेको सियासतदान पंहिंजे अस्पतालनि ऐं रोडनि ऐं रस्तनि ऐं स्कूलनि ऐं ज़मीननि ऐं पाणीअ जा पैसा चोरी करे हिननि खे पुॼाए थो जेको हिननि जो खाटाऊ पुटु आहे उहो सभु जेके आहिनि हिन वक़्तु वेठा आहिनि पीपल्स पार्टी में ऐं ॿिए तरफ़ तव्हां ॾिसो त जेके मुल्क खे असली जिन वटि असली वाघ आहे उहे मथे फाथल आहिनि उन्हनि खे ज़रदारी डॉक्ट्रिन सूट थी करे हिन वक़्तु त भई ज़रदारी साहिब खे उन्हनि खे पाण सां गॾु रखिणो आहे छाकाणि त नवाज़ शरीफ़ जो एंटी स्टैब्लिशमेंट थियण खां पोइ ज़रदारीअ खे चवनि त हिकिड़ो पंहिंजो अपॉर्चुनिटी मिली आहे त हू हाणे कैश कराए लीवरेज करे छाकाणि त एट अ टाइम हो नथा विड़ी सघनि पीपल्स पार्टीअ सां बि ऐं नवाज़ शरीफ़ सां इहा का रॉकेट साइंस कोन्हे असां सभु सम्झूं था पर ॻाल्हि आहे त एस्टेब्लिशमेंट ते घणा छा थो वञे उहो त पगे सां वेठा आहिनि हुननि खे ज़मीना मिलनि थियूं सभु कुझु मिले थो त पंहिंजो जेका शइ चवनि था उहा हुननि खे पेश थिए थी ऐं बाक़ाइदे जेको आहे सो सोन जी जेको आहे सो थालीअ में रखी हुननि खे मिले थी जेको भोतार आहे जेको हिते माण्हू जो रोज़ मराए अॼु बि शिकारपुर में 8-10 माण्हू मरी विया आहिनि उहो उनजी दादागिरी उहो उन में फर्स्ट क्लास सेट लॻो पिया उनजी तलाह ॿुधी आहे मुशरफ जे ज़माने में नाज़मी में इन्हनि भोतारनि अरबे रुपया कमाया हाणे हुननि खे पावर मिली वियो आहे हाणे एसपीअ जी ऐं डीसीअ जी औकात छा रही आहे उहो त कारिंदा आहिनि उहो त हिकिड़ी टेलीफोन जी मार आहिनि इन करे हाणे स्टेट त रही कोन्हे रियासत असां था ॻाल्हायूं रियासत जे हवाले सां रियासत किथे आहे हाणे त भोतारी आहे सरदारी आहे पीरी आहे मुरीदी आहे हाणे त इहो वञी बचियो आहे कहिड़ी ॿुधायो मूंखे तव्हां सिंध में ऑफिस आहे जंहिंमें तव्हां वञी चओ त भई मुंहिंजो हे राइट आहे मूंखे तव्हां महिरबानी करे तव्हांजो पंहिंजी ज़मीन विकण लाइ तव्हां एनओसी त वठी ॾेखारियो तव्हां डीसी ऑफिस में ॾिसो घणा धिका था खाओ तव्हांखे पटवारी चवंदो दलील करे तव्हांजो राइट बचो कहिड़ो आहे मूंखे ॿुधायो त सही तव्हां स्कूल में तव्हां अस्पताल में त को पंहिंजो माण्हू दाख़िल कराए सघो राइट मरी वेंदो रोड ते तव्हांखे चङड़े स्कूल में तव्हां एडमिशन त वठी ॾेखारियो ॾिसो इहे रियासतूं जेके हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे इहे सभई बुनियादी ज़रूरतूं उन्हनि जो हुजणु उनजो जेको तहफ़ुज़ आहे उहो रियासत जो फ़र्ज़ु आहे आइनी फ़र्ज़ु आहे आइन जेको आहे उहो मौजूदु आहे पर हिन वक़्तु जेको असांजो इहो इलीट आहे बदमाश इलीट जेको आहे उनजे विच में जेका खाना जंगी शुरू थी आहे
खाना जंगी वसीलनि जेके ख़तम थियल वसीला आहिनि उन्हनि में खे बि लुटण जी जंग आई आहे। उन जे नतीजे में मथे कंप्रोमाइज़ थियल आहे, कुझु मुस्तकिल कंप्रोमाइज़ थियल आहिनि। ज़रदारी डॉक्ट्रिन जेका आहे उहा मुस्तकिल मुफ़ादनि जो हिकिड़ो ॾेख आहे। 2008 खां पोइ पीपल्स पार्टी सिंध में उन्हनि खे सभु कुझु सिंध उन्हनि जे लाइ बहितरीन हिकिड़ो आमाजगाह बणिजी वई आहे। सिंध जे अंदरि हो अपोजिशन कोन था करणु ॾियनि। ज़ाहिर जेका सूरत हाल आहे असांखे उहा गुज़िरियल 14 सालनि खां हिन क़िस्म जी नज़र अचे पई। वॾी महिरबानी अव्हांजी शुआब ओसो साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। हिन वक़्तु जेका सूरत हाल सिंध में नज़र अचे पई ऐं ॿिए पासे पीपल्स पार्टी लॉन्ग मार्च करे पई, उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हायोसीं। हिन वक़्तु जेका वफ़ाक़ी सतह ते सूरत हाल उहा बि तेज़ी सां तब्दील थिए पई ऐं उन में शुरूआती तौर ते जेके कुझु ॾींहं पहिरियां ताईं अपोज़िशन सां गॾु हुकूमत जा इत्तेहादी बि वज़ीर आज़म इमरान ख़ान मां बेज़ार हुआ। वज़ीर आज़म इमरान ख़ान हिन वक़्तु प्रेशर में आहे, हुनजो राब्तो जहांगीर तरीन सां बि थियो ऐं चौधरी बहिरन सां मुलाक़ात बि थी। हुन ते बि पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिते वक़्तु हिकु ब्रेक जो असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च हिन वक़्तु रवां दवा आहे। अवामी मार्च जेको 8 मार्च ते इस्लामाबाद पहुचंदो ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॼु बि वज़ीर आज़म इमरान ख़ान लाइ इहो चयो वियो आहे त हू हाणे बि वक़्तु आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान इस्तीफ़ा ॾे। हुननि जे मार्च जे ॿिए ॾींहं ते ई इमरान ख़ान पेट्रोल घटि कयो ऐं जॾहिं हू सुभाणे पंजाब में दाख़िल थींदा उन खां पोइ इस्लामाबाद पहुचंदा त उन वक़्त ताईं हुकूमत न रहंदी। इन लॉन्ग मार्च बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे हिन वक़्तु लॉन्ग मार्च वारी जाइ तां जॉइन कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जा सीनियर रिपोर्टर आहिनि फयाज़ कुरैशी। फयाज़ वॾी महिरबानी अव्हांजी जॉइन करण जे लाइ। ॿुधाइजो हिन वक़्तु लॉन्ग मार्च किथे पहुतो आहे ऐं हीउ जेको सॼो रस्तो कराची खां वेंदे अव्हां गॾु रहिया आहियो लॉन्ग मार्च सां, अवाम जो रिस्पॉन्स कीअं रहियो आहे? जी महराज, बिल्कुलु पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में कराची खां 27 मार्च ते निकितल ही लॉन्ग मार्च 3 ॾींहंनि जो जेको पंहिंजो सफ़र तय करे न सिर्फ़ु कराची खां ठट्टो सिजावल ऐं बदीन पहुची पहिरियों स्टे ऐं बदीन खां पोइ टंडो मोहम्मद खान हैदराबाद ऐं मोरो ॿियो स्टे करण खां पोइ मोरे खां ई वरी मोरे बाईपास खां निकिरंदे खैरपुर गंबट राणीपुर तोड़े बिरिया कंडियारो समेत समूरा जेके हंध लताड़ींदे खैरपुर पहुतो ऐं खैरपुर खां पोइ सखर पहुतो। वॾो हिकिड़ो पंधु हुयो, लॻभॻि 400-450 किलोमीटर जो इहो पंधु जेको आहे 3 ॾींहंनि में तय कयो वियो आहे। ऐं कराची मां जेको निकितल जेको माण्हुनि जो जेको अवामी जेको लॉन्ग मार्च हुयो उन में जितां खां शुरू थियो आहे मज़ार क़ाइद खां, उतां खां वेंदे वॾी तादाद में जिते माण्हू शरीक थिया उन्हनि जो हिकिड़ो अंग जेको आहे उन में तब्दील थींदो रहियो। तब्दील थियण सां गॾोगॾु जिते जिते इस्तक़बाली कैंपूं हुयूं उते बि माण्हुनि जा वॾा अंब हुया। ऐं इन खां पोइ जॾहिं सखर ताईं इहो मार्च जॾहिं पहुतो आहे त इहो वॾनि माण्हुनि जे जेको हुजूमनि में तब्दील थी वियो आहे। अवामी जेकॾहिं हिनखे दरिया चइजे सम्झिजे त हिन ॻाल्हि में को वधा कोन हूंदो, छाकाणि जो हिकिड़े सहाफ़ी जी नज़र सां जेकॾहिं ॾिसिजे त पीपल्स पार्टी जो जेको अवामी लॉन्ग मार्च आहे उन बाज़ाब्ता तौर ते सिंध खे फ़तेह करण जे हवाले सां चई सघिजे थो त हुन सिंध खे फ़तेह कयो आहे। इहो लॉन्ग मार्च जॾहिं 2 ॾींहंनि जे पंहिंजे अंजाम ते पहुतो, 3 ॾींहं जो अञा सफ़र ई न शुरू थियो हो त वफ़ाक़ी हुकूमत वज़ीर आज़म पेट्रोल जा अघ घटि करण ते मजबूर थियो ऐं उन खां पोइ हिन में वधीक जेका शिदत आई हंधि हंधि जिते माण्हुनि जो जेको इस्तक़बाल हुयो। उन खां अलावा रस्ते ते जेको अलॻि जेको नंढड़नि ॻोठनि ते नंढड़नि स्टापनि ते माण्हू जेके मौजूदु हुया उहो ख़ुदि हिकिड़ो हुनजो अलॻि जेको मार्च जो हिसो हुयो। त हिकिड़ो जहिड़ी रीति जेके माण्हुनि जी शमूलियत आहे उन मां हिन मार्च जी कामयाबी अंदाज़ो लॻाए सघिजे थो त माण्हू मौजूदा जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उनजी पॉलिसियुनि खां जिते परेशान आहिनि, तंग आहिनि ऐं उते हू बिलावल भुट्टो जो जेको पैगाम आहे उनखे ॿुधण लाइ गॾु थियनि था। बल्कि पीपल्स पार्टी जी जेका माज़ी जी रवायत आहे, शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे या शहीद ज़ुल्फ़ार अली भुट्टो, त माण्हुनि जा जेके वॾा जेके हुजूम आहिनि उन्हनि जे पुरकशिश जेको माहौल आहे उन में नज़र अचनि था ऐं माण्हू पंहिंजी क़ाइदी झलक ॾिसण लाइ अचनि था।
ठीक है, फैज़ कुरैशी वारी महिरबानी अवां जी प्रोग्राम में जॉइन करण जे लाइ। पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च हिन वक़्त इस्लामाबाद तरफ़ रवां आहे ऐं सुभाणे पीपल्स पार्टी जो ही लॉन्ग मार्च पंजाब में दाख़िल थींदो, जंहिंखां पोइ पंजाब में मुख़्तलिफ़ ॾींहं रहण खां पोइ 8 मार्च ते ही मार्च इस्लामाबाद पहुचंदो ऐं उन हवाले सां जेको सियासी माहौल आहे मुल्क अंदरि उहो बि गरम नज़र अची रहियो आहे। पहिरियां जेका अपोज़िशन पारां कोशिशि थिए पई त हुकूमत खे घर मोकिलियो वञे, उन बाबति हुकूमत पारां बि स्ट्रेटेजी जोड़ी वई आहे, उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिते वक़्तु आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। प्रोग्राम में एक बार ॿीहर भलीकार पाण ज़िक्र कंदासीं। इन वक़्तु जिते सिंध अंदरि पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं पीटीआई जो मार्च हली रहियो आहे, त उते हिन वक़्तु पीटीआई सरकार बि वाज़े तौर ते इन में प्रेशर में नज़र अची रही आहे। काल्ह वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां पेट्रोल ऐं बिजली जूं क़ीमतूं घटि करण जो ऐलान कयो ऐं कुझु ॾींहंनि खां जेका अपोज़िशन ऐं हुकूमती इत्तेहादनि में मुलाक़ातूं थियूं ऐं बेतबादी रिथ जूं ॻाल्हियूं हलनि पियूं, उन बाबति बि पीटीआई सरकार पारां बि स्ट्रेटेजी जोड़ी वई आहे। उन सिलसिले में ई अॼु वज़ीर आज़म इमरान ख़ान जो जहांगीर तरीन सां फ़ोन ते राब्तो बि थियो आहे, त चौधरी भाइरनि सां मुलाक़ात पिणु थी आहे। उन सां गॾोगॾु अॼु वाज़े तौर ते चौधरी भाइरनि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो साथ ॾियण जो ऐलान पिणु कयो आहे, जेतो उन खां अॻु जेका अपोज़िशन हुई उन पारां इहो लाइअमल जोड़ियो वियो त पंजाब में चौधरी भाइरनि खे आंदो वेंदो ऐं उते अपोज़िशन उन्हनि जी मदद कंदी ऐं उन खां अलावा जेका सूरत हाल वफ़ाक़ अंदरि नज़र आई उन में नून लीग जा चांस नज़र अचनि पिया ऐं उन वक़्तु इहो कमेटी पारां तय पिणु कयो वियो हो। हिन वक़्तु जेका सूरत हाल उन बाबति पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे लाहौर मां सीनियर सहाफ़ी तजनिगार मोहतरम जनाब शाहीन कुरैशी साहब। सर अस्सलाम वालेकुम। सर थैंक यू सो मच फॉर ज्वाइनिंग। शाहीन साहब ये बताइएगा, जो आज सूरत हाल नज़र आई है, ज़ाहिर जो मुलाकातें हुई जरदारी साहब की, फिर शहबाज शरीफ साहब इतने अरसे बाद चौधरी बिरादरान से मिले और ये लग रहा था कि शायद अपोजिशन को इस दफ़ा कामयाबी मिलेगी, और आज जो मुलाकात हुई है उसकी क्या तफसीलात हैं एक तो, और दूसरा क्या आपको नज़र आ रहा है कि अब जो अपोजिशन की ये कोशिश हो रही थी ये भी नाकाम हो चुकी है? लेकिन जी सूरत हाल ये है कि सियासी पार्टियों का काम होता है सियासी अमल करना। जिस तरह की सियासी पार्टियां होती हैं उस तरह की सियासत करती हैं, और जब पाकिस्तान की अपोजिशन ये कहती है कि ये आरटीएस से चुराया हुआ और सिलेक्टेड हुकूमत है, तो उनका सियासी अमल देखा जाए तो मैं समझता हूँ कि सिवाय पाकिस्तान पीपल्स पार्टी बिल्कुल ये बिला एक ऐसे मतलब तासुब के बगैर बात है, क्योंकि आज हकीकत में अगर सड़कों पर है सियासी अमल कोई कर रही है तो वो पाकिस्तान पीपल्स पार्टी कर रही है। 3-4 दिनों से वो जो है ये काम कर रहे हैं, और अगर ये मुत्तहिद होते हैं तो ये जब 18 वोट ज्यादा लिए हैं यूसुफ रजा गिलानी के सेनेट के इलेक्शन में, तो जब भी ये सियासी अमल कहलाता। लेकिन प्रॉब्लम है लाडला कल्चर का, इस्टेब्लिशमेंट की तरफ और पावर पॉलिटिक्स की तरफ देखने का। तो उस वक्त जो 1 साल पहले नुकसान हुआ, बज़ाहिर इसमें कुछ तो नुकसान हुआ है कि वो टेम्पो को बार नून लीग चुरा देती है, पॉलिटिकल फैसले वहां चले जाते हैं लंदन में, जहां से एक्सटेंशन के फैसले भी लंदन से आते हैं। तो सियासी तरीकाकार ये नहीं होता, और जरदारी साहब ने दुरुस्त कहा था कि मियां साहब अगर चैलेंज करना है किसी को तो पाकिस्तान में आइए। अब उनकी सूरत हाल पीपल्स पार्टी की है और एएनपी जैसी पार्टी है जो पुरानी जमहूरी शनाख्त रखती हैं। अब क्योंकि खुद इससे पहले तो जब इनका कॉन्फ्लिक्ट हो जाता है तो ये इस्टेब्लिशमेंट की पार्टी है, लाडला टू इमरान। शाहीन साहब ये थोड़ा सा आगाह कीजिएगा, ज़ाहिर एक तरफ तो ये सूरत हाल नजर आ रही है, क्या इस वक्त पोजीशन मजबूत है पंजाब में नून लीग की? खास तौर पर कल भी ये खबर सामने आई कि कुछ पीटीआई के ऐसे रहनुमा हैं जो नून लीग के साथ राब्ते में हैं, और चौधरी बिरादरान ने भी उनका साथ देने का कहा था, कुछ दिन पहले तक ये खबरें आ रही थी। तो क्या पंजाब से ये शुरुआत हो सकती है और नून लीग इसके लिए आगे बढ़कर हिस्सा लेगी? देखिए, मैं तो एक जुमला ये कहा था कि अगर सियासी अमल इतने स्ट्रॉन्ग जो है अलायंस के साथ जो सिलेक्टेड भी कहलाए जाते हैं, उसमें ये कहा जा रहा था कि क्या
جو ہے اسٹیبلشمنٹ نیوٹرل رہے گی تو یہ سارا کچھ کامیابی سے ہمکنار ہو جائے گا. اس میں ایم کیو ایم نے بھی کہا اور جو ہے پرویز الہی صاحب کی طرف بھی اس طرح دیکھا جا رہا تھا. تو اگر الائز کو چھوڑ دیں تو خود پی ٹی آئی کے کتنے نالاں لوگ ہیں وہ ان پہ ریلائی کیا جا رہا ہے. لیکن نون لیگ کی جو پالیٹکس ہے وہ اتنی تاخیر کر دیتے ہیں, ہمیشہ دیر کر دیتا ہوں, منیر نیازی کا تھا مصرع, کہ اس میں جو سیاسی عمل ہے وہ سلو ہونے سے نقصان ہو جاتا ہے. اگرچہ لوگوں کو یہ 10 روپے کی رعایت کا 3-4 دن اثر رہے گا, ان کی زندگی میں جتنی مہنگائی اثر پذیری کر چکی ہے یہ زیادہ سے زیادہ 4 دن کی میڈیا بات ہے. پر شاہین صاحب اگر صورتحال کو دیکھا جائے جس طرح سے آپ کہہ رہے ہیں, ظاہر نون لیگ کے حوالے سے ہم نے تو یہ بھی اس ملک میں دیکھا ہے اور تازہ مثال اس کی موجود ہے کہ اپوزیشن کے پاس جب سینیٹ میں ووٹ زیادہ ہیں تو بھی حکومت جیت جاتی ہے. اور ہم یہ بھی دیکھتے ہیں واضح طور پر جب مرحوم بزنجو صاحب کو لانے کی کوشش کی تھی اپوزیشن نے تو حکومت نے اپنا جو سینیٹ چیئرمین تھا اس کو بچا لیا. اس سے پہلے پیپلز پارٹی کس طرح سے لائی تھی سینیٹ چیئرمین کو وہ بھی ہمارے سامنے ہے. تو ظاہر جب اسٹیبلشمنٹ کی جانب سے چھوٹ نہیں ہوگی اور باضابطہ طور پر جو سیاسی طور پر جو کوشش ہوگی اس میں نیوٹرل صورتحال نہیں ہوگی تو اس کا بھی تو کوئی فائدہ نہیں ہونا. نہیں, یہ دیکھیں یہ تاجرانہ سوچ ہے کہ فوری جو ہے وہ چیز دیکھی جائے کہ ہمیں کیا ملے گا, حکومت ملتی ہے کہ نہیں. حکومت کے بغیر بھی سیاسی عمل کی ضرورت ہو جاتی ہے. حکومتوں میں رہ کر سیاسی جماعتوں کے مزاج بگڑ جاتے ہیں اور یہ میں قمر زمان قاہرہ بہت سارے پروگرامز میں بار بار کہتے ہیں کہ یہ نون لیگ کیوں کہتی ہے کہ اگر خاص طور پہ شاہد خاقان کہ اگر اسٹیبلشمنٹ نیوٹرل نہ ہوئی تو کوئی فائدہ نہیں ہوگا. فائدہ ہوتا ہے, فائدہ یہ ہوتا ہے کہ آپ سیاسی عمل کے ذریعے قوتوں کو بے نقاب کرتے ہیں اور اس کا بتدریج اگلے الیکشن تک بہت بوجھ آتا ہے. پی ڈی ایم بنی تھی, اسٹیبلشمنٹ کا پنجاب کی گلی گلی میں ذکر ہونا شروع ہو گیا تھا, اس کو سیبوٹاج کیا گیا. میں کہتا ہوں کہ جی یہ لانگ مارچ کریں سیاسی عمل ہے, یہ کانسٹیٹیوشن کے اندر عدم اعتماد لائیں اور پوری کوشش کریں یونٹی کے ساتھ, اخلاص کے ساتھ. عوام کو بیدار کرنا ہوتا ہے, عوام سیکھتے ہیں. تو کل کو اگر کوئی ریزسٹ کرے گا اسٹیبلشمنٹ کے خلاف تو وہ عوام ریزسٹ کرے گی, وہ پولنگ اسٹیشن پہ ریزسٹ کرے گی. کسی نے ٹینک توپ تلوار و تفنگ لے کے تو نہیں آنا ہوتا. سیاسی پارٹی سیاسی عمل کرتی ہے اور اگر بے نقاب کیا جائے کہ بھئی یہ دیکھیے پھر ہم نے کوشش کی تھی اور سینٹ کے 64 جو ہے 50 میں کنورٹ ہو جاتے ہیں سینیٹر, تو وہ اس کا فائدہ ہوتا ہے. جب پی ڈی ایم بنتی ہے, جب ہر کوئی کہتا ہے سر پر اس سے کیا ہوگا جب اسٹیٹ بینک کی خود مختاری کا بل آتا ہے اور یہی جو اپوزیشن ہے اور اس کے جو اپوزیشن لیڈر صاحب ہیں وہی ایوان میں موجود نہیں ہوتے. ہاں دیکھیں نا, یہی بات ہے نا کہ یہ سوچنا پڑے گا کہ پنجاب جو ہے وہ سب سے بڑا 63% سیٹوں کا صوبہ بن کے ملک کی سیاست پر حاوی رہتا ہے ہمیشہ. لیکن یہاں کے عوام کا دباؤ, یہاں پہ جمہوری طرز عمل کم ہے کہ بھئی میاں دینارے بجن کے گے والے لوگ یہ بات کریں کہ یا تو پھر اسی مہنگائی میں رہیں یا اپنی سیاسی آواز کو اس طرح اٹھائیں جس طرح کے سندھ کے لوگ باشعور ہیں اور وہاں پہ بات ہوتی ہے. پاکستان میں اس وقت بھی گیا 83 میں جب یہاں 10 روپے کی وی سی آر فلم ملتی تھی اور مجھے سندھی نہیں آتی تھی, لیکن مجھے وہاں ریسٹورینٹس پہ جعفروں کے کیمپسز میں جنی جو ضیاء الحق اور بھٹو کا نام سننے کو ملتا تھا, پولیٹیکل ڈائیلاگ ہوتا تھا. وہاں پر چینل ہے سندھ کے, اخبار ہے سندھی میں, کتابیں جو ہیں 18 کتاب پر ڈے ایوریج آتی ہے سندھی پبلیکیشن کی. پنجاب میں یہ صورتحال نہیں ہے. یہ سیاسی جماعتوں کا کام ہے کہ وہ سیاسی شعور بلند کریں, لیکن کوئی ایسی مایوسی کی بات نہیں ہے. یہاں پر عوام الناس جو تجربہ کر چکی ہے اور اس کو بٹریل تو کیا جا سکتا ہے, اسے سلو کیا جا سکتا ہے, لیکن عوام کی سمجھ میں یہ بات آ چکی ہے کہ یہ جو عمران جو کر رہے ہیں
वो सिलेक्टेड ही के तौर पे करते हैं। अच्छा, और जो आज अगर कोई साहब परवेज थोड़ा सा इलाही साहब- आखिर में ये बताइएगा, जो इस वक्त हमें सूरत हाल नजर आ रही है, ज़ाहिर पीपल्स पार्टी 8 मार्च को इस्लामाबाद पहुंचेगी और उसके बाद पीडीएम का भी पहले ही उन्होंने ऐलान किया है 23 मार्च के हवाले से वो भी एहतजाज करेंगे। क्या आपको लग रहा है इस मौके पर कम से कम जो सारी अपोजिशन है वही एक पेज पर है, फिर एस्टेब्लिशमेंट न्यूट्रल हो, हुकूमत के साथ हो, या हुकूमत की जानिब से कोशिश की जा रहा हो? मेरी इसमें मेरा अपना जो तज्जिया है ना वो ये है कि नून लीग की सूरत हाल ये है कि पीडीएम को तोड़ा भी इसलिए गया था कि पीडीएम को और खास तौर पे मरियम नवाज को मालूम था कि जिस तरह का होमवर्क सिंध में किया गया था, तो जब भी 2 लाख के लगभग लोगों के साथ पंजाब में शामिल होना था और आगे से नून लीग का जुलूस होता, तो वो एक बहुत बड़ी सियासी जो है ना लॉन्ग मार्च होनी थी और असर पजीरी होनी थी। तो आज मैं समझता हूं कि ये जो है मुतहदा अपोजिशन या पीडीएम साथ नहीं देगी, और मरियम साहिबा वगैरह का तो मसला ये होगा कि हम ये कह रहे हैं कि वोट को इज्जत दो के हवाले से जो हमें पंजाब में वोट ज्यादा मिले हैं हम बहुत ज्यादा स्ट्रॉन्ग ना करें, जबकि पीपल्स पार्टी की कोशिश है समाज को भी कर रहे हैं, लेकिन वो पंजाब में अपनी स्टेज को मैक्सिमम वापस लेने के लिए जद्दोजहद कर रहे हैं, क्योंकि उन्हें ये मालूम है कि अगर इमरान खान जो पॉपुलैरिटी लूज कर रहा है उसका बहुत बड़ा हिस्सा पार्टी से गया था, वो उसको दोबारा लेने की कोशिश कर रहे हैं, लेकिन फिर रिस्पेक्टेड क्राउड के साथ पाकिस्तान पीपल्स पार्टी अपना लॉन्ग मार्च ले जाने में इस्लामाबाद कामयाब हो। बहुत शुक्रिया आपका शाहीन कुरैशी साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। ज़ाहिरी तौर ते इन वक्त जिते पीपल्स पार्टी जो लॉन्ग मार्च हली रहियो आहे उते जेके कोशिशूं थियूं कुछ ॾींहं पहिरियां ताईं त अपोजिशन पारां हुकूमत ख़िलाफ़ बेतमादी जी रिथ आंदी वञे, जे बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अॼु चौधरी बैरन सां बि मुलाक़ात थी आहे। चौधरी बैरन वाज़े तौर ते इहो चयो आहे त हुननि खे ख़बर आहे त शहबाज शरीफ़ उन्हनि वटि छो आयो, हुकूमत सां गॾु आहिनि ऐं जहांगीर तरीन सां बि वज़ीर आज़म इमरान ख़ान जो फ़ोन ते राब्तो थियो आहे। ॾिसणो इहो आहे त छा बेतमादी रिथ आणण जे लाइ अपोजिशन का कोशिश करे थी, या सियासी बयानबाज़नि ताईं हीउ मामिलो महदूद रहे थो ऐं हीअ हुकूमत 5 साल पूरा करे थी। इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।